माण्हू बंद करो ये पिट को। मां कुछ सोचण शुरू किया तो तव्हां जो ये पिट को जारी है। तो जेको न ज़ुल्म कयो आहे उन जा कीता मुंहिंजा पुट पियो लोड़े। शेर वारा हाणे फराज़ खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदा। सालू ज़िंदा आहे, सिर्फ़ शेर वारनि खे सबक सेखारण जे लाइ मां इहा चाल खेॾी। इहो त तूं थो चवीं न त सालू ज़िंदा आहे, पर शेर वारा त ईअं था सम्झनि त तो उनखे मारे छॾियो आहे। पोइ फराज़ खे कीअं छॾींदा? कुझु बि न थींदो फराज़ खे, कुझु बि न थींदो। जेकॾहिं तव्हांजो इहो पिटको रहियो न त पोइ कुझु बि थी सघे थो। असां त झोल झले दुआऊं घुरूं पिया, पर तुंहिंजा ज़ुल्म काॾे वञनि? बस हाणे बस, कुझु बि न थींदो। सुभाणे अदी सिबियाणी मूंखां ख़ुशि न आहे। मासा ते चयो त हुनजी भेण शादी कराए छॾे जिते सिबियाणी ख़ुशि रहे। मुंहिंजे मासा ते खे मुंहिंजी भेण पसंदि न आहे छा? इहा ॻाल्हि न आहे मासा त, पर सिबियाणी खे मां पसंदि न आहियां। अदा तुंहिंजी भेण मुंहिंजी न आहे जो सिबियाणी वञी ॿी शादी कंदी। नवाब पंहिंजी भेण जो संग तोखे मुफ़्त में न आहे ॾिनो। मां हिन घर में बदो थी आई आहियां। जेकॾहिं तो सिबियाणी खे छॾे ॾिनो न त मां बि तुंहिंजे मासात खे छॾे तोसां गॾु हली हलंदसि। मासात यार अहिड़ो ज़ुल्म त न कजां। जे तो सिबियाणी खे छॾे ॾिनो त सुघड़ मूंखे छॾे ॾींदी। मुंहिंजो घर बर्बाद थी वेंदो ऐं मां सुघड़ खे छॾणु नथो चाहियां। मासात ईअं त पहिरियां मूंसां सुघड़ बि कोन ठहंदी हुई, पर आहिस्ते आहिस्ते करे मां हिनखे रिझायो। हाणे असां ॿई ख़ुशि आहियूं। ईअं करजो हाणे हिते ई रही पओ। आहिस्ते आहिस्ते करे सिबियाणी खे रिझाए वठ। उहा सिबियाणी मूंसां ठही ईंदी? हा मासात, छो न सिबियाणी ठहंदी। सुघड़ तोसां गॾु आहे। सोनूअ खे बि चवंदासीं मां पंहिंजे मासात सां गॾु आहियां। छा मां असां सभिनी खां ॾाढी थी वञे न मासात? ठीकु आहे मासा, जे सिबियाणी मूंसां ठहे थी न मां हिते ई रहां थो। अमा चवंदी त घोट कुंवार जा जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि। पोइ इहो पाण में कुर्ब करे गॾु रहंदा त अलाह साईं बि राज़ी रहंदो। पर हू पाण में अलॻि थी विया त अलाह साईं बि नाराज़ थी वेंदो। मां अलाह साईं खे नाराज़ थोरी कंदुसि। काश तुझी ने मोहब्बत खे सिबियाणी बि समझे हा। मुंहिंजे ख़्याल में हाणे ॻाल्हियूं बराबरि जूं थींदियूं। पर ॻाल्हियूं कयूं वञनि या अञा ज़ोर आज़माई कयूं? मूंखे ख़बर हुई त तूं मुंहिंजे साम्हूं ज़रूरु ईंदे। जॾहिं किविल जा पर निकिरंदा आहिनि त हू बार सां उॾामण जी कोशिशि कंदी आहे, ऐं जॾहिं उनजा ख़्वाब पूरा न आहिनि थींदा त हू ज़मीन ते अची किरंदी आहे। मूंखे लॻे थो त तूं उन किविल वांगुरु जाबिर कान देखे तो किविल तो समझी न, वो उकाब अथई उकाब। जेकॾहिं हिन उकाब जो चंपो तुंहिंजे सीने में खुपियो न त दिल जिगर ॿाहिरि कढी छॾींदोसि। उहे ॾंद ॾाठूबियूं जेकी जाबिर ख़ान जो सीनो चीरिन। तू मुंहिंजे पुट खे अगवा करे मूंखे कमज़ोर नथो करे सघी, छो त तुंहिंजो भाउ सालू हिन वक़्त ताईं मुझे रहम करम से जिंदा है।
जेकॾहिं मुंहिंजे पुट खे रांड पई आई त मां तुंहिंजे भाउ जी मुंडी थ्रेशर में ॾेई बूटिन जी गंढ ॿधी घर मोकिली थो साईं। असां पंहिंजे भाउ जे मौत ते ॻोढ़ा ॻाड़े चुका आहियूं जाबिर खान। उन करे जो असां पंहिंजे भाउ खे मोह सहाए छॾियो। 2 ॾींहंनि अंदरि जेकॾहिं अदा सालू असांजे घर न पहुतो न, तुंहिंजे छोरे जा गभा गभा करे तुंहिंजे दर ते फिटी करे वेंदुसि। तूं छा समझी थो त तूं किदर जीअं दंद तड़काए मूंखे टिजारे हलियो वेंदे ऐं मां सिजी वेंदुसि? पोइ सालू मां हथ कढंदुसि? न न शेर न। जेसी ताईं तूं मुंहिंजे पुट फराज खे ज़िंदा सलामत मुंहिंजे हवाले न कंदे एसी ताईं मां तुंहिंजे भाउ सालू मां हथ न कढंदुसि। मूंखे ख़बर हुई जाबिर खान, तो जहिड़ो रंग मटाईंदड़ सांडो कंहिंजी ज़ुबान ते एतबार छा कंदो। हिन तावीज़ में यासीन सगोरी आहे। मां यासीन सगोरीअ जो कसम खणी चवां थो त जहिड़ी हालत में असांखे अदा सालू मिलियो न, ओड़ी हालत में तुंहिंजे पुट फराज़ खे असां छॾींदासीं। हाणे मां जेकॾहिं पंहिंजे कसम तां फिरां त पोइ असां टिनी भाइरनि जा खून त उते माफ़ आहिनि, माफ़। ताजो को बाल कोनी को मुझे में का मुसलमान मारो जी घर में कब्जा कर दो ना तो ये ने कुछ भी न बिगाड़ सकंदा हो, कुछ भी ना। चाचा जेकर धक्का सागे लगा त मथो हुन जो कचो करे आया आहियूं। मैदान असां कोन छॾियो आ, राड़े वारनि पाण मैदान छॾियो आ। जिथे कम बारूद जो हो उते ते डंडा खणी वेंदो त दाल न कीअं करंदी? दाल गारे ॾेखारींदासीं तोखे। राणा अञा हिते आहे। ये अहमद जो पलांदो, अहमद जो हाण जेकॾहिं राणे ॿीहर अगराई कई त ॿुधाईंदो मांस त फ़कीर। तूं छा थो सम्झी अदा? अदो सालू ज़िंदा हूंदो? अलाह कंदो ज़िंदा हूंदो, न त अहिड़ी तबाही अची वेंदी जो चाचा बर्बाद थी वेंदो, बर्बाद। जेकॾहिं असांजे घर में मातम आहे त ख़ुशियूं चाचा जे घर में कोन थींदियूं। अलाह कंदो त अदा सालू ज़िंदा हूंदो ऐं हिते ई ख़ैर थी वेंदो। ॾिस अदा, तव्हां चाचा खे कुझु बि न चयो, कोई बि अदा सालू खे खणी वियो न। जेकॾहिं तव्हां हाणे सोट खे मारींदव त चाचा तव्हांखे बख़्श करे छॾींदो। चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि पातल। चाचा जे लठ जो जवाब कुहाड़ीअ सां असां ॾेई सघूं था। पर हिन हालत में त न असां ख़ुशि रही सघंदासीं ऐं न वरी हू। ख़बर न आहे हिन करे ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई। ये सब कम पिणे जा आहिनि। अची ॾाड़ी में घोट थियण पियो चाहे। घर जा वॾा त घर खे संवारींदा आहिनि ऐं असां वारो इहो ममड़ो सॼे घर में पहाए जा मच ॿारे छॾिया अथई। कर गिला छोरी, कर गिला। जॾहिं मौक़ो थो मिलई त सॼी बाहि हिन मेरा बते थी छॾी। तुंहिंजी गिला केर बि नथो करे बाबा, हर को पंहिंजा सूर थो पिटे। तूं सियाणी नथी, मां पंहिंजे कननि सां ॿुधंदो थो अचां। तूं चएं थी त गिला कोन था कनि। कयूं था गिला? हा ॿुधा था कया? नियत थी छोरा, ॿियो मां छा कंदुसि? बच नियतूं बच। घर जी खुशियुनि में ज़हर मिलाए छॾी। अञा बि नियत बचण खां नथो मुड़ी मुंहुं मिरूं। गिला खोर आहीं, गिला खोर। तॾहिं त नियत बचण खां डिॼी थी न। बाबा हिन घर में सुलछड़ो सुरीलो सभु कुझु तूं आहीं। असां गिला खोर आहियूं, गंद जो ढेर आहियूं। असां पंहिंजो ॾोह क़बूल कयो, हाणे तूं पंहिंजो वात बंदि रख। भरी ॿेड़ी में बाणियो ॿार सभु ॻाल्हायो त सही आहे, बाक़ी हिकु मेहराब न ॻाल्हाए। मेहराब ॻाल्हाए त कंदो आहे, बाक़ी तव्हां वेठा पिरोलियूं पढ़ो। छड़ी पाणी करिया। सब्जी इतनी छो रखी थई? तुंहिंजे लाइ भिंड वारा आहिनि न, अलाए करे हुर्तियूं पिर्तियूं करे
मूंखे अच्छी कुकुर जो गोश्त था कराइनि ऐं ॿुधड़ी ॿुधड़ी गऊं जो गोश्त था कराइनि वटि मूंखे भाॼी करे ॾे। ये मूंखे ठाहिण न ईंदियूं आहिनि। ये इर्तियूं बिर्तियूं न कर खण मूंखे ठाहे खारा। सच में मूंखे ठाहिण न ईंदियूं आहिनि। ठीकु आहे मां पाण थो ठाहियां। तूं कीअं ठाहींदे? छो कीअं ठाहींदुसि ॿुधड़ी मूंखे ठाहे खाराईंदी। हल हल तोखे मां सेखारियां हल 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 इर्तियूं बिर्तियूं न करे। अदा सालू असांजो दुआओ अकामी वठ सेबला सालू सालू जिंदा सालू हाँ सही पात्र में वडो पावर आहे। हिक नालायक खे अधु बि सेखारे थो छॾे। यार अॼु त सीने सां लाइ पर सुभाणे तुंहिंजी मर्ज़ी। कुछ ॾींहं अॻु में इहो छोरो अकेलो हिते धिका खाईंदो पियो। हाणे वरी छोरी खे वठी अची हिते पहुतो आहे। अदा ॻाल्हि सम्झ में अचई थी? को चकर लॻे थो किथे छोरो छोरी खे खणी हिते भॼी त न आयो आहे? जे इहो चकर आहे त सोबत सां गॾु छोरी खे बि फासाइण सवली ॻाल्हि आहे। जॾहिं पाणी अॻियां वेंदा 2 मिंट रह तूं घर हल मां मिली अचां थो। तूं हल घर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो को कमु आहे छा? न को कमु न आहे त पोइ पराए नंगनि ऐं निहारण इहो मर्दनि जो शान न आहे। तव्हां बि बचड़े वाला आहियो, इज़तदार आहियो।
घट में घट बे जी इज्जत जो ख्याल त कयो। इज्जत जो ख्याल कीअं रखिजे तूं इहो असांखे सेखारींदे। जेकॾहिं एॾो इज्जत वारो आहीं न त पंहिंजे रन खे घर विहारे ईंदो कर। मूं ग़लति अंदाज़ो लॻायो त तव्हां इज़तदार आहियो, पर न। छा थो पकी असां बेग़ैरत आहियूं? हाँ? मूं चवां थो हथ कट। न तड़ा तूं छा कंदे? हाँ छा कंदे तूं? हाँ ॿुधाए ॾे। हाँ खाना खबरदार ये मेहमान ते हथ कयो अथई। तो खड़े खुटी खई आया जो असां सां तूं विढ़ंदो अथई। पंहिंजो बात बंदि कर न त पछताईंदे। खुटी तव्हांजे हमराह खे खई आहे, पंहिंजे रन खे ज़मीननि ते थो वठी अचे ऐं चवे थो त हिते तव्हां न ईंदा कयो। ॻाल्हि ईअं करे पियो ॼण जागीर जो मालिक हुजे। अरे रे हिनखे सम्झाए छॾ, अॼु रिआयत कयां थोसि, ॿिए चकर कोन बख़्शींदोसांसि। हिन छोरे सां गॾु तव्हांखे बि चहिरो दफ़न करे छॾींदुसि। लाल खान अठनि खे बि चोराबा पाराए छॾिया, पोइ तव्हांजी छा मजाल आहे? चङो जो सालूअ मां हथ कढियई, पर हाणे इहो सोच त हू असांजे छोकिरे खे छॾींदा। कीअं न छॾींदा? न छॾींदा न त रननि समेत वञी घर में दफ़न करे ईंदोसांन। चाचा जेकॾहिं तव्हां इहा कावड़ रखी न त हू फराज़ खे कोन छॾींदा। तव्हां हेठां ई मथां ई करे फराज़ खे छॾाए वठो। उन्हनि छोरनि जी हेठियां ई कयां, जूता न हणनि। तू भले उन्हनि जी हेठां ई न कर, पर पहिरियां पंहिंजे पुट जो सोच, पोइ भले वञी तूं शहर वारनि सां विड़जाए। सुभाणे फराद वापसि ईंदो, जेकॾहिं न आयो त हाणे सालू खे न शेर खे रन समेत घर मां अगवा कंदुसि। चाचा ख़ुदा उन्हनि खे ईमान ॾींदो ऐं ख़ैर सां फराज़ बि मोटींदो। चाचा ख़ुदा जो वास्तो अथई, अॻिते इहे बुढा कम न कजा। छा चई छोरी? हाँ? मां बुढा कम कंदो आहियां? दिमाग़ ख़राब थी वियो तुंहिंजो। ये ॻाल्हि पे कई, होश मां छो थो निकिरी? ईअं पई ॻाल्हाए, छोरी खां ॻाल्हाइण जी तमीज़ निकिरी वई आहे। ॿ टे पादर लॻंदुसि न तॾहिं दिमाग़ ठरंदुसि। मूं ॻाल्हाइण खां ई तौबा कई चाचा। मां ॻाल्हाइण खां कोन थो रोकियां, पर ॻाल्हाइण खां पहिरियां इहो सोचींदी कर त मां कहिड़ी बकवास थी कयां। ॿीहर कयो ई न ज़बान काकड़े मां छिटे कढी वठंदो ताईं। छा चई? हाँ? छा थी पकी? हले हले चा हले। जेतिरो सी डरा जातियूं लालड़ो खान वञे तो गिची पवंदो। घर आहे महिमान असांजे खां चपे पियो आहे ऐं तव्हां हुन छॾे ॾिनो आहे। चाचा उते रहमान बीठल हो, असां मुनासिब न सम्झोसीं, उनखे धक न लॻनि इन करे असां झेड़ो कोन कयोसीं। राणा बि हुननि ॿिन्ही भाउरनि जे पोयां आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त नवाब जे नौकर क़तल बि हिननि ॿिन्ही भाउरनि कयो आहे। जंहिं राणा ॿिन्ही भाउरनि खां थिको थो करे त पोइ असां पंहिंजो बारूद छो विञायूं? ओ चाचा कुछ नहीं कयूं था, सब्र सब्र कयो था त भले कयो, पर अगर ॿीहर जे न पासे अचेव ॿिन्ही खे लेचाए छॾिजो। पोइ मूं आऊं पाण ई ॾींदुसि। फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद आहे। अदा रमज़ान, जेकर तूं पंहिंजी न्याणी खे होॾां मोकिलियो, तूं बि त हलियो वञी हा न होॾां। हिते सूरन में कंहिंजे लाइ रही पई? तुझे करे भाई साहबा, तुझे करे, बस लगी है लानत आ। हां छा तो मौत में बुधा के नथी मौत समझे की है कसम। चला दे ओए हुआ तू मुझ चला थी मुझे भाग लगा। हां बुधा से अरे रोक ना भाई साहब के रोक बुधा सही बुधा ते रोक के समझाना। ओके ना था तुम सब मदद करिए। वाह थोड़ी तुझा कुड मानो भाई भाई बड़ी हां बड़ी भाई साहब भाई साहब ही तो है बेवकूफ, तू तो होश में अचना। सच तो चवा तद है बेवकूफ आया। तू कसम खणी इहो बुधाए त माई साहबा सां तुझो चक्कर ना है। पर ही मुआ ने भागा
मूंसां पंहिंजे सिर मथो सत को वञी तूं मूंखे त पीहाणी कोन ॾींदे बाहि लॻई ॾिसो रमज़ान सच चयोमांसि भाॼी वई बस मेरा सब अच्छी ॾाढी वारा तो जी न आहे जेकॾहिं तूं होश में न आहीं त तुंहिंजे लेखे त सभु पंहिंजो होश विञाए वेठा आहिनि मां मज़ाक कोन थो कयां रुगो एतिरो ॿुधाए त हिन माई सां तुंहिंजो चक्कर आहे या न पोइ न त मां चक्कर हलायां मां चवां थो निकिरे थो निकिर निकिर निकिर